मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 13 सबक 22 दूरबीन टेलीस्कोप। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां सनाउल्लाह महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे दूरबीन याने टेलीस्कोप। हिन मौज़ूअ खे पढ़ण खां पहिरीं असीं हिन जे सिख्या जा मक़सद सम्झंदासीं त हिन जे सिख्या जा मक़सद कहिड़ा आहिनि, जंहिंखे असीं लर्निंग ऑब्जेक्टिव बि चऊं था। पहिरीं पॉइंट में चवे थो एक्सप्लेन द बेसिक प्रिंसिपल ऑफ हाउ अ टेलीस्कोप वर्क्स, याने उहो वाज़िब करियो त दूरबीन कहिड़े बुनियादी उसूल तहत कमु करे थी। ऐं ॿी पॉइंट में चवे थो एक्सप्लेन हाउ टेलीस्कोप्स हैव एडवांस्ड अवर अंडरस्टैंडिंग ऑफ द यूनिवर्स, याने उहो वाज़िब करियो त दूरबीन काइनात बाबति असांजी ॼाण खे कीअं वधायो आहे। हीअ असीं छो था पढ़ूं? Why we study this? चवे थो त studying telescopes is essential because they are vital rules in exploring the universe. Telescopes allow us to observe distant stars, galaxies, and other celestial objects that cannot be seen with the naked eye. याने दूरबीन बाबति पढ़णु उन लाइ ज़रूरी आहे छाकाणि त उहा काइनात जी ॻोल्हा लाइ हिकु बुनियादी औज़ार आहे। दूरबीनूं असांखे उन्हनि तारनि, कहकशान ऐं ॿियनि आसमानी जिस्मनि खे ॾिसण जो मौक़ो ॾियनि थियूं जेके खुलियल अख सां नज़र नथा अचनि। प्यारा ॿारो, सभ खां पहिरीं असीं जेकॾहिं हिन लफ़्ज़ ते गौर कयूं याने टेलीस्कोप ते, त हिन खे असां ॿिनि जेको आहे त पार्ट्स में टोड़ियूं था। टेली जेको लफ़्ज़ आहे उहो इस्तेमालु थींदो आहे जिते मुफ़ासिलो तमामु घणो हुजे जंहिं जिस्म खे असां ॾिसूं था। ऐं स्कोप लफ़्ज़ तॾहिं इस्तेमालु थींदो आहे जॾहिं असीं ॾिसण जी ॻाल्हि कयूं, का शइ ॾिसी सघूं। त याने जेकॾहिं असां हिन ॿिन्ही लफ़्ज़नि खे पाण में मिलाईंदासीं त इन जो मतिलबु इहो निकिरी सघे थो त का शइ जेका असां खां तमामु परे आहे उनखे ॾिसण जे लाइ जेका शइ असां इस्तेमालु कंदासीं उहा आहे असांजी टेलीस्कोप। आमतौर ते जेके असां जेको आहे त डिवाइसिस पढ़ी आया आहियूं, जीअं मिसाल जे तौर ते सिंपल माइक्रोस्कोप, त सिंपल माइक्रोस्कोप जेको आहे उहा बि ॾिसण जे लाइ इस्तेमालु कई वेंदी आहे त कंहिं बि नंढी शइ खे असां वॾो करे ॾिसंदा आहियूं। पर हीअ उहा शइ आहे जंहिंखे असां पंहिंजी अख सां ॾिसी त सघंदा आहियूं पर उनखे असां क्लियर न ॾिसंदा आहियूं। उन शइ खे क्लियर ऐं चिटो ॾिसण जे लाइ जेको आहे असां सिंपल माइक्रोस्कोप जो यूज़ कयूं था। उन खां बाद में ॿियो असां डिवाइस पढ़ियोसीं कंपाउंड माइक्रोस्कोप। हाणे कंपाउंड माइक्रोस्कोप असां तॾहिं यूज़ पिया कयूं जॾहिं असां काई बि तमामु नंढी शइ खे ॾिसूं जेका असां पंहिंजी नेकेड आई या खुलियल अख सां नथा ॾिसी सघूं। जीअं असांजा बैक्टीरियाज़ आहिनि या कोई वायरसिस आहिनि या के पेरासाइट्स आहिनि, त उहे शयूं जेके असां पंहिंजी खुलियल अख सां न पिया ॾिसी सघूं उन्हनि शयुनि खे ॾिसण जे लाइ असां कंपाउंड माइक्रोस्कोप जो इस्तेमालु कयूं पिया। पर हिते जेकॾहिं असां हाणे टेलीस्कोप जी ॻाल्हि कईसीं प्यारा ॿारो, त जीअं मां हिन लफ़्ज़ खे टोड़े करे इन जी माना मां तव्हांखे सम्झाई त टेलीस्कोप असां कंहिंजे लाइ इस्तेमालु कंदासीं, उहे शयूं ॾिसण जे लाइ जेके असां खां तमामु परे आहिनि। हाणे तमामु परे कहिड़ियूं शयूं आहिनि? जीअं असां वटि जेको आहे त स्टार्स आहिनि, प्लानेट्स आहिनि या गैलेक्सीज़ आहिनि, अहिड़ियूं शयूं, अहिड़ा जिस्म जेके असांजा जेको आहे त मतिलबु स्पेस में आहिनि। ठीकु आहे, उन्हनि स्पेस में जेके शयूं असांजूं मौजूदु आहिनि उन्हनि शयुनि खे ॾिसण जे लाइ असीं जेको आहे त टेलीस्कोप जो यूज़ कयूं था, जंहिंखे असीं दूरबीन बि चऊं था। ठीकु आहे, पर दूरबीन हिकिड़ी ॿिए क़िस्म जी बि थींदी आहे जंहिंखे असीं बाइनोक्यूलर बि चऊं था ऐं सिंधीअ में हिनखे ॿिटी दूरबीन चइबो आहे। तो प्यारा ॿारो, हिन दूरबीन जे बारे में त तव्हां ऑलरेडी ॼाणींदा हूंदव त हीअ दूरबीन जेका इस्तेमालु कबी आहे उहा वेझियुनि शयुनि खे ॾिसण जे लाइ इस्तेमालु कबी आहे। जीअं असां खां का शइ किलोमीटर ते 2 किलोमीटरनि ते परे आहे, उनखे असां ॾिसण जे लाइ जेको आहे हिन बाइनोक्यूलर यानी ॿिटी दूरबीन खे इस्तेमालु कंदा आहियूं त उन शइ खे असां जेको आहे त वेझो करे ॾिसूं ऐं चिटो करे ॾिसी सघूं। जीअं पर हीअ जेका टेलीस्कोप हूंदी आहे इहा दूरबीन असां जेको आहे त कंहिं बि कहकशान या स्पेस में मौजूदु शयुनि खे ॾिसण जे लाइ इस्तेमालु कयूं था। हाणे जेकॾहिं असां टेलीस्कोप जी डेफिनेशन जे तरफ़ हलूं प्यारा ॿारो, त इन में चवे थो अ टेलीस्कोप इज़ एन इंस्ट्रूमेंट that helps people see distant objects by making them appear closer and clearer, usually by using two converging lenses, convex lenses. यानी दूरबीन हिकु औज़ार आहे जेको माण्हुनि खे परे वारनि शयुनि खे वेझो ऐं साफ़ ॾिसण में मदद करे थो।
हिन में आमतौर ते ॿिनि उपटियल बिलोरनि यानी कॉन्वेक्स लेंसिस जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। प्यारा ॿारो, जीअं त असीं ऑलरेडी कंपाउंड माइक्रोस्कोप में पढ़ी आया आहियूं त कंपाउंड माइक्रोस्कोप में बि असांजा ॿ जेको आहे त लेंसिस इस्तेमालु थियनि पिया ऐं टेलीस्कोप में बि असांजा ॿ जेको आहे लेंसिस इस्तेमालु थींदा। हिकिड़ो जेको लेंस हूंदो आहे उनखे असीं चवंदासीं ऑब्जेक्टिव लेंस ऐं ॿिए खे असीं चवंदासीं आईपीस लेंस। हाणे ऑब्जेक्टिव लेंस जेको हूंदो प्यारा ॿारो, जेका इमेज ठाहींदो उहा ठाहींदो असांजी रियल इमेज। इहा शइ ज़हन में रखी छॾियो त ऑब्जेक्टिव लेंस जेको आहे उहा असांजी जेका इमेज ठाहींदो उहा रियल हूंदी ऐं आईपीस लेंस जेको आहे उहा वर्चुअल इमेज ठाहींदो हमेशह, मतिलबु जंहिं बि डिवाइस में इहो इस्तेमालु थींदो। उन खां बाद में हीउ जेको ऑब्जेक्टिव लेंस आहे प्यारा ॿारो, इन जी जेका फोकल लेंथ आहे उहा ज़्यादा हूंदी एज़ कंपेयर टू जेको असांजो आईपीस लेंस आहे। यानी ऑब्जेक्टिव लेंस जी जेका फोकल लेंथ आहे उहा वॾी आहे कंहिंखां आईपीस लेंस खां। ठीकु आहे, त असां हिते बि इन शइ खे जेको आहे लिखियो आहे त एफ नॉट यानी फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव लेंस इज ग्रेटर देन एफ ई यानी फोकल लेंथ ऑफ आईपीस लेंस। ठीकु आहे, उन खां बाद में हिकिड़ी ॿी मां तव्हांखे पॉइंट सम्झाईंदो हलां त ॾिसो, हिकु फोकल लेंथ असांजी ऑब्जेक्टिव लेंस जी थी ऐं ॿी फोकल लेंथ असांजी आईपीस लेंस जी थी। ठीकु आहे, ऐं आईपीएस जी जेका फोकल लेंथ आहे उहा सिमालर आहे कंहिंखां ऑब्जेक्टिव लेंस खां। हाणे प्यारा ॿारो छा कंदासीं त इन ॿिन्ही जूं जेके इहे ॿ फोकल लेंथ आहिनि, असां इन ॿिन्ही लेंसिस खे एतिरो त पाण में वेझो खणी ईंदासीं, वेझो कंदासीं जो इन ॿिन्ही लेंसिस जी जेका फोकल लेंथ आहे उहा कंहिं हिकिड़ी अची पॉइंट ते पाण में मीट करे। यानी ॿ ई जेके फोकल लेंथ्स आहिनि उहे हिकिड़ी पॉइंट ते अची करे मिलनि, इन पॉइंट खे चइबो आहे नॉर्मल एडजस्टमेंट। उन खां बाद में जेकॾहिं असीं नॉर्मल एडजस्टमेंट खे ॾिसूं त इन जे लाइ असां छा चयोसीं, वेन फोकस ऑफ बोथ ऑब्जेक्टिव एंड आईपीस लेंस lie on a same point then telescope at normal adjustment। यानी जॾहिं ऑब्जेक्टिव लेंस ऐं आईपीस लेंस जी जेका फोकल लेंथ आहे उहा जॾहिं हिकिड़ी पॉइंट ते अची करे पहुचंदियूं, हिकु पॉइंट ते अची करे मिलंदियूं, तंहिंखे असीं चवंदासीं नॉर्मल एडजस्टमेंट। ठीकु आहे, उन खां बाद में प्यारा ॿारो हिन ॿिन्ही लेंसिस जे विच वारो जेको डिस्टेंस आहे इनखे असां एल सां छो पिया कयूं ऐं इनखे असीं चऊं पिया लेंथ ऑफ टेलीस्कोप। ठीकु आहे, अगरि जेकॾहिं हीउ डिस्टेंस ॾिसूं प्यारा ॿारो त हीउ डिस्टेंस असांजो कहिड़ो थींदो, हीउ असांजो डिस्टेंस जेको टोटल आहे प्यारा ॿारो, इनखे असां कीअं मापींदासीं। इन जे लाइ छा कंदासीं, असीं हिकु त फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव लेंस खणंदासीं ऐं उन खां बाद में ॿी असां फोकल लेंथ ऑफ आईपीस लेंस खणंदासीं। ठीकु आहे, इहे जॾहिं ॿई असां फोकल लेंथ खणंदासीं तॾहिं असांखे जेको आहे त लेंथ ऑफ टेलीस्कोप मिली वेंदी। ही असांजे किताब में लिखियल बि आहे। ठीकु आहे, उन खां बाद में प्यारा ॿारो हाणे जेकॾहिं असां हिन जे वर्किंग जे तरफ़ हलूं त कहिड़े नमूने सां असांजी जेको आहे त इमेज ठहंदी, तो इन जे लाइ सभ खां पहिरीं ॾिसंदासीं त असां वटि जेके रेज़ आहिनि उहे किथां था अचनि, उहे असांजा इंफिनिटी खां था अचनि। यानी उहे जेके रेज़ था अचनि प्यारा ॿारो उहे कंहिं स्टार्स खां था अचनि। मिसाल जे तौर ते उहे जेके रेज़ आहिनि उहे असांजा सिज खां था अचनि। ठीकु आहे, हाणे सिज जेको आहे उहो असां खां काफ़ी जेको आहे त परे आहे, असां हिनखे कंसीडर कंदासीं इंफिनिटी। ठीकु आहे, त इंफिनिटी खां असांजा जेके त रेज़ अचनि था ऐं उहे रेज़ जॾहिं हिन जेको आहे लेंस ताईं पुॼंदा त उहे पैरेलल थी ईंदा। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में ही जेको लेंस आहे छा कंदो, उन रेज़ खे जेको आहे त हिकिड़ी पॉइंट ते फोकस कराईंदो। हाणे कहिड़ी पॉइंट ते उन रेज़ खे फोकस कराए थो, उहो हिन पॉइंट ते। हाणे हिन पॉइंट ते जॾहिं ही लेंस उन रेज़ खे फोकस कराईंदो त हिन पॉइंट ते असांजी जेको आहे त इमेज ठहंदी। हाणे हीअ जेका इमेज प्यारा ॿारो ठही इनखे असीं चवंदासीं इंटरमीडिएट इमेज। उन खां बाद में जेकॾहिं असां पोज़ीशन ऑफ ऑब्जेक्ट जी ॻाल्हि कंदासीं, यानी जिस्म जी जॻह जी ॻाल्हि कंदासीं, उहो जिस्म किथे आहे, उन जे लाइ असां चवंदासीं ऑब्जेक्ट्स स्टार्स आर एट इंफिनिटी। यानी उहे जेके असांजा स्टार्स आहिनि, यानी उहे जेके असांजा ऑब्जेक्ट्स आहिनि उहे इंफिनिटी ते पिया आहिनि। उन खां बाद में हाणे जेकॾहिं असां पोज़ीशन एंड नेचर ऑफ दी इंटरमीडिएट इमेज जी ॻाल्हि कयूं त विचोली तस्वीर जी जॻह ऐं ख़ासियत कहिड़ी कहिड़ी आहे, त हिन जे लाइ असां चई सघूं था त इंटरमीडिएट इमेज फॉर्म्ड एट द फोकस ऑफ बोथ द ऑब्जेक्टिव एंड द आईपीस। जेकॾहिं तव्हां हिन इमेज खे ॾिसंदव प्यारा ॿारो त इहा किथे थी ठहे, इहा ओ हिन पॉइंट ते थी ठहे। हाणे इहा पॉइंट कहिड़ी आहे, उहा पॉइंट आहे जिते असां जूं
फोकल लेंथ यानी ऑब्जेक्टिव लेंस ऐं आईपीएस लेंस जूं जेके फोकल लेंथ आहिनि उहे असांजूं जेका इन पॉइंट ते मिलनि थियूं त इन जे लाइ असां हिते लिखियोसीं त इंटरमीडिएट इमेज जेका आहे उहा किथे थी ठहे उहा फोकस ते ठहे थी कंहिंजे फोकस ते ऑब्जेक्ट ऐं आईपीएस वारे फोकस ते उन खां बाद में जेकॾहिं इन इमेज जी नेचर जे तरफ़ हलूं त सभ खां पहिरीं जेकॾहिं असां ॾिसूं प्यारा ॿारो त ऑब्जेक्ट जेको हूंदो असांजो उहो लार्ज आहे सिज हुजे या चंड हुजे या कोई बि स्टार आहे उहो जेको आहे त तमामु वॾो आहे पर हिते जेका असांजी इमेज ठहे थी उहा नंढड़ी ठहे थी यानी ऑब्जेक्ट वॾो आहे इमेज असांजी नंढी आहे छा करे असां लिखंदासीं त इमेज जेका असांजी ठहे थी उहा डिमिनिश्ड ठहे थी यानी तमामु नंढी ठहे थी एज़ कंपेयर टू ऑब्जेक्ट उन खां बाद में इमेज जेका ठहंदी असांजी उहा कहिड़ी ठहंदी इन्वर्टेड ठहंदी ठीकु आहे छो त असांजी जेका इमेज हूंदी प्यारा ॿारो उहा रियल हूंदी जॾहिं बि इमेज असांजी रियल ठहंदी त इन्वर्टेड ठहंदी त अहिड़े नमूने सां मां तव्हांखे पहिरीं पॉइंट में ई सम्झायो आयुमि त ऑब्जेक्टिव लेंस जेको इमेज ठाहींदो उहा असांजी रियल इमेज हूंदी उन खां बाद में प्यारा ॿारो हाणे हीअ जेका इमेज ठही आहे यानी इंटरमीडिएट इमेज हिन लेंस जे लाइ हीअ एज़ अ ऑब्जेक्ट जेको आहे त कंसीडर थींदी उन खां बाद में छा थींदो त हिन इमेज मां असां रेज़ कढंदासीं जेके असांजा जेको आहे त हिन लेंस मां रिफ्रेक्ट थींदा ठीकु आहे उन खां बाद में जेकॾहिं तव्हां ॾिसंदव प्यारा ॿारो त हीअ जेका इमेज आहे उहा किथे ठही आहे उहा फोकस वारी पॉइंट ते ठही आहे त जॾहिं कोई बि ऑब्जेक्ट जेको आहे त फोकस वारी पॉइंट ते हूंदो त उनजी जेका इमेज आहे उहा असांजी जेको आहे त रियल इमेज न ठहंदी ठीकु आहे ऐं उन खां बाद में इहे जेके रेज़ आहिनि प्यारा ॿारो इहे जेके रिफ्लेक्टेड रेज़ आहिनि इहे असांजूं अॻिते हली करे जेको आहे त कंहिं बि पॉइंट ते मीट न कंदियूं ठीकु आहे उन खां बाद में छा कंदासीं असीं हिन जे बैकवर्ड जेको आहे इमेज हूंदी लाइन्स इमेज हूंदी रेज़ जेको आहे त ड्रा कंदासीं ठीकु आहे ऐं हीअ जेके आहिनि त कंहिं वञी करे हिकिड़ी इंफिनिटी पॉइंट ते मीट कंदा उन पॉइंट ते असांजी जेको आहे त इमेज ठहंदी हाणे जेकॾहिं असां पोज़ीशन ऐं नेचर जेको आहे फाइनल इमेज जी ॻाल्हि कयूं त उनजी नेचर ऐं उनजी पोज़ीशन कहिड़ी हूंदी त इन जे लाइ असां चऊं था त फाइनल इमेज फॉर्म्ड एट इंफिनिटी यानी हीअ जेका इमेज ठही प्यारा ॿारो हीअ फाइनल इमेज इहा असांजी इंफिनिटी ते ठहंदी हाणे तव्हां वटि हिकिड़ो सवाल हूंदो त सर इंफिनिटी ते कीअं असांजी इमेज ठहंदी जेकॾहिं इंफिनिटी ते इमेज ठहे त असां जेको आहे त टेलीस्कोप में ॾिसी न सघंदासीं सो हिन जो मतिलबु इहो आहे प्यारा ॿारो त असांजी टेलीस्कोप जी जेतिरी सलाहियत हूंदी उन ऑब्जेक्ट जी इमेज खे मैक्सिमम करण जी मैग्नीफाई करण जी मिसाल जे तौर ते जेकॾहिं हीअ असांजी जेका इंटरमीडिएट इमेज आहे उहा 1 सेंटीमीटर ठही आहे त असांजी जेका टेलीस्कोप आहे उनजी जेका सलाहियत आहे त इन 1 सेंटीमीटर खे 10 टाइम्स ग्रेटर करे जेका त उनजी फाइनल इमेज ठाहे थी त यानी इनजी जेका मैक्सिमम सलाहियत आहे उहा केतिरी आहे 10 सेंटीमीटर यानी 10 टाइम्स ठीकु आहे हाणे उहा जेका मैक्सिमम सलाहियत उनजी उन इमेज ठाहिण जी आहे असां उनजी उन मैक्सिमम सलाहियत खे चवंदासीं त उहा असांजी जेका इमेज आहे उहा इंफिनिटी आहे ठीकु आहे यानी इंफिनिटी वारी पॉइंट ते असांजी उहा इमेज ठहे थी उन खां बाद में जेकॾहिं असां हिन इमेज खे ॾिसूं प्यारा ॿारो त इमेज जेका आहे असांजी उहा इनलार्ज आहे पर हाईली मैग्नीफाइड अञा चऊं त बहितर थींदो त असांजी जेका इमेज ठहंदी उहा कहिड़ी ठहंदी हाईली मैग्नीफाइड उन खां बाद में हीअ इमेज असांजी रियल थी ठहे या वर्चुअल थी ठहे त इमेज असांजी वर्चुअल ठहे थी ऐं उन खां बाद में असांजी इमेज जेका आहे उहा इन्वर्टेड त हाणे हीउ जेको टर्म आहे इन्वर्टेड त बुक में जेका हिनजी एक्सप्लेनेशन लिखियल आहे उहा कुझु हिन तरीक़े सां लिखियल आहे त चवे थो द फाइनल इमेज इज इन्वर्टेड बट दिस इज immaterial because the heavenly bodies are circular or symmetrical in shape यानी जेका असांजी आख़िरी तस्वीर ठहे थी उहा उबती ठहे थी पर उहो गैर ज़रूरी आहे छो त आसमानी जेके जिस्म हूंदा आहिनि उन्हनि जी जेका शिकिल आहे उहा गोल हूंदी आहे या हिकु जहिड़ी हूंदी आहे अहिड़े नमूने सां जेका त हिते हिन इहा शॉर्ट एक्सप्लेनेशन जेका ॾिनी वई आहे कंहिंजी हिन इन्वर्टेड जी ठीकु आहे प्यारा ॿारो असांजे बुक में सिर्फ़ु ही लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे त जेका असांजी फाइनल इमेज ठहे थी उहा इन्वर्टेड ठहे थी बाक़ी असांजे हिन बुक में इनजी एक्सप्लेनेशन नाहे ॾिनी वई हीअ जेका एक्सप्लेनेशन ॾिनी वई आहे प्यारा ॿारो इहा असांजी जेको आहे त पुराणे फर्स्ट ईयर जे बुक में ॾिनी वई आहे ठीकु आहे त उन खां बाद में प्यारा ॿारो जीअं मां तव्हांखे ॿुधायो त जेका असांजी टेलीस्कोप आहे उहा कंहिं बि ऑब्जेक्ट खे जेको आहे त 10 टाइम्स ग्रेटर उनखे मैग्नीफाई करे जेको आहे त असांखे ॾेखारे थी तॾहिं असां हिते लिखियोसीं A telescope produces an image 10 times larger than the object
यानी ऑब्जेक्ट खां 10 भेरा वॾी तस्वीर ठाहे करे असांखे ॾेखारे थी। उन खां बाद में प्यारा ॿारो टेलीस्कोप जेका हूंदी आहे उहा असांखे जेको आहे त धुंधली शयुनि खे जेके असांखे क्लियर नज़र न अचनि उन्हनि खे जेको आहे त रोशन करे उन्हनि खे क्लियर करे ब्राइट करे असांखे ॾेखारे थी। ठीकु आहे, तॾहिं असां लिखियोसीं द टेलीस्कोप मेक्स अ डिम ऑब्जेक्ट अपीयर ब्राइट। उन खां बाद में प्यारा ॿारो हाणे हीअ जेका मैग्निफिकेशन आहे यानी केतिरी असांजी इमेज जेका आहे उहा इनलार्ज थी केतिरी मैग्नीफाई थी इनखे असां कहिड़े नमूने सां जेको आहे त मालूम कयूं। इन जे लाइ असांजे किताब में हिकिड़ो फॉर्मूलो ॾिनो वियो आहे मैग्निफिकेशन जो जेको आहे एम इज इक्वल टू एफ ओ डिवाइड बाय एफ ई। ठीकु आहे, एफ ओ छा आहे फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्ट डिवाइड बाय फोकल लेंथ ऑफ आई पीस। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं असां हिन फॉर्मूले में ॾिसंदासीं प्यारा ॿारो त जेका असांजी मैग्निफिकेशन आहे उहा डायरेक्ट तालुक रखे थी फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्ट सां। यानी जेतिरी फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्ट वधीक हूंदी ओतिरी मैग्निफिकेशन असांजी ज़्यादा हूंदी। हाणे उन खां बाद में तो तव्हांजे ज़हन में हिकिड़ो ॿियो बि सवाल पैदा थी सघे थो त सर असां कंपाउंड माइक्रोस्कोप में जेको ऑब्जेक्टिव लेंस हुयो उहो असां जेको आहे त नंढो करे रखियो हुयोसीं ऐं टेलीस्कोप में जेको असां ऑब्जेक्टिव लेंस रखियो आहे उहो असां वॾो रखियो आहे। इहो छाजे करे? तो इन जी एक्सप्लेनेशन कुझु हिन तरीक़े सां आहे त ॾिसो प्यारा ॿारो जेके असांजा रेज़ अचनि था न कंहिं जेको आहे त जिस्म खां यानी कंहिं जेको आहे त स्टार खां उहे असांजा जेको आहे त माना फैलियल रेज़ आहिनि। जेतिरो असांजो लेंस वॾो हूंदो ओतिरो जेको आहे त उहे जेके सन मां या कंहिं स्टार्स मां जेके रेज़ अचनि था उन्हनि खे जेको आहे त ज़्यादा कैप्चर कंदो ऐं जेतिरा ज़्यादा रेज़ कैप्चर थींदा ओतिरी असांजी जेको आहे त इमेज क्लियर ठहंदी। इन जे करे जेको आहे त असां जेको आहे त जेको फ्रंट वारो लेंस आहे यानी ऑब्जेक्टिव लेंस आहे उनखे असां टेलीस्कोप में जेको आहे त वॾो करे रखंदा आहियूं ऐं जेको आई पीस लेंस हूंदो आहे उनखे असां हिते नंढो करे रखंदा आहियूं। ऐं उन खां बाद में मैग्निफिकेशन जो जेको फॉर्मूलो आहे उहो असांजो ही आहे एम इज इक्वल टू एफ नॉट डिवाइड बाय एफ ए। तो इहो हुयो असांजो अॼु जो लेक्चर। तो हिन लेक्चर खे असां ख़तमु था कयूं। तो मूंखे उमेद आहे त तव्हांखे ही लेक्चर जेको आहे सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।